वतन। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोर्ट में ख़बर ॾींदा हलूं त इस्लाम कोर्ट में पाक फ़ौज ऐं पाक आर्मी जी हिमायत में शहरनि समाजी वापारियुनि अॻवान ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पारां शानदार रैली कढी वई। पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि सां प्रेस क्लब इस्लाम कोर्ट खां रैली थींदे दुआ मेडिकल खां थींदे टाउन मोड़ वटि रैली हिकु जलसे में तब्दील थी वई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ मुख़्तफ़े फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ शहरनि पारां रैली कढी वई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे समाजी अॻवान डॉक्टर शंकर लाल वाकवाणी चयो त असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं। शहर पसंद ऐं जंगी जुनून रखंदड़ इंडिया खे इन रैली जे ज़रिए पैगाम आहे त असां अमन पसंद क़ौम आहियूं। अगरि भारत पाकिस्तान खे मेरी अख सां ॾिठो त असांजी फ़ौज, असांजी आर्मी, सॼी क़ौम जवाबु ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। हिन चयो आहे त असांजो जीअण मरण पाकिस्तान सां आहे, असां मोबे वतन पाकिस्तान आहियूं। इन मौक़े ते रैली खे शहर जे मज़हबी अॻवान अल्लाह बख्श नोड़ियो, नौजवान PP यूथ अॻवान रोशन गिरनानी, सदर प्रेस क्लब गाज़ी बजीर, वापारी अॻवान कुलदीप पारवाणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। टाउन चेयरमैन कमलेश कुमार, अॻूणे UC नाज़िम घनश्याम पारवाणी, कैलाश बोटाणी ऐं ज़ैनुलाब्दीन हालेपोटो ऐं ॿियनि शहरनि ऐं स्कूली ॿारनि हथनि में झंडा ऐं बैनर खणे भरपूर रैली कढे पाकिस्तान सां यकजहती जो इज़हार कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।